बेख़बर आहे, तंहिंजे करे असां हुनखे झलियूंसि था। हक़ीक़त इहा आहे त असांजी अलाह जे आॾो का हैसियत ई न आहे। ॿार जी हैसियत असांजे आॾो आहे, असांजी हैसियत पंहिंजे रब जे आॾो कोन्हे। तंहिंजे करे पंहिंजे रब सुभाणे व तआला जे अहकामात खे मञणु इहा अकुलमंदी आहे। रब सुभाणे व तआला जे हुक्म ते संदरो ॿधी बीहण त मूंखे इहो कमु करिणो आहे हर हाल में, अकुलमंदी आहे। रब ताला जे मन ते अहिड़ी रोक ॼण त सीहे जी दीवार आहे, ईअं सीहे जी दीवार कढी छॾण त इहो हराम पासो आहे, मूंखे हेॾे न वञिणो आहे, इहा अकुलमंदी ऐं सआदतमंदी आहे। अलाह ताला शाल असांखे इहा नसीब फरमाए। हे अलाह ताला हेॾो सारो पंहिंजो कलाम ज़ाती क़ुरान मजीद असांखे हिदायत वारो किताब करे ॾिनो। पोइ फरमाई त इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, हे क़ुरान मजीद तव्हांखे हिदायत ऐं भलाई जी वाट थो ॾसे। वयुबशिरुल मोमिनीन, जेके इन क़ुरान खे मञनि था उन्हनि खे मुबारक ऐं बिशारत थो ॾे त अलाह ताला तव्हांजे लाइ इन मञोतीअ ते, फर्माबरदारी ते तमामु वॾी मज़दूरी ऐं रब सुभाणे तआला तव्हांजे लाइ तमामु वॾो अजुर मुक़ररु फरमायो आहे। इहा बि अलाह ताला जी बाज ऐं रहमत आहे। भला न त बाना आहियूंसि, रोके छॾे न कंदासीं कमु, जान छुटी, किसो पूरो, ड्यूटी ख़तम थी, पर अलाह त न न न, जे मुंहिंजे चवण ते तव्हां मुड़ंदव त मां तव्हांखे तमामु वॾो सुहिणो एवज़ ॾींदोमांव। अलाह साईं शाल असांखे पंहिंजी मञोतीअ जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुनिया जे हिन जहान में इहे फ़ैसिला असांजे ॾाढो सवला आहिनि। असां जेकॾहिं पंहिंजे वॾनि नंढनि दोस्त अहबाब ऐं इन मामलात जे लिहाज़ में रहंदासीं, इहा असांजी सआदतमंदी आहे। असांजा वॾा नंढा असां खां ख़ुशि ऐं राज़ी रहंदा। छाजे करे जे बाबा ॾाढो सदोरो माण्हू आहे, असली मञोती वारो आहे, वॾे अख़लाक वारो आहे। को नंढो छोकिरो नौजवान हूंदो, माउ पीउ जो सआदतमंद, हुनजे आॾो वेठो हूंदो, पोइ हुनखे सभु ईअं चवंदासीं माशाअल्लाह छोकिरो ॾाढो भलो आहे, ख़ासो आहे, फर्माबरदार आहे, सआदतमंद आहे। हिते जो हिते असांखे बि पंहिंजा बचा औलाद ईअं वणंदी आहे। ऐं वरी जॾहिं अलाह जो हुकुम अचे त असां न मञूंसि, पोइ असां अलाह खे काॾो वणंदासीं। तंहिंजे करे अज़ीज़ानी गिरामी, रब सुभाणे व तआला असांखे एज़ाज़ ऐं इज़त, भलाई ऐं सआदत पंहिंजे क़ुरान मजीद जे ज़रिए, पंहिंजे आलीशान बरगुज़ीदा पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए ऐं शख़्सियत उन्हनि जी अहिड़ी जो उन्हनि जहिड़ो ॿियो को न थींदो, हैसियत उन्हनि जी अहिड़ी जो उन्हनि जहिड़ी भलाई ऐं सआदत कंहिंखे बि नसीब न थिए, उन्हनि जी सचाई अहिड़ी जो पंहिंजा त मञनि पर परावा बि चवनि त सादिक सचो अमीन अमानतदार केरु चए मुहम्मद बिन अब्दुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छो त काफ़िर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मञींदा, मुहम्मद बिन अब्दुल्लाह मञींदा, चवंदा त तूं ख्वाजा अब्दुल्लाह जो पुटु ज़रूरु आहे, तंहिंजे करे रसूलुल्लाह असां तोखे कोन था मञूं। मके जा मुशरिक चवंदा जे रसूलुल्लाह मञूं हा त पोइ असां तोखे पंहिंजो अॻुवान कयूं, न कयूं, अलाह फर्ज़ न कयूं, ठीकु आहे। जेकॾहिं को माण्हू भाई सिज खे जो न मञे त साईं सिज न आहे, इहो छा आहे, चई त बाबा इहो काठ जो टुकुर आहे, पोइ हुनजे चवण त ईअं थींदो, सिज त सिज ई रहंदो। वरी अजब इहा ॻाल्हि त सिज जी जेके फ़ाइदा ऐं भलायूं हूंदियूं उहे न मञण वारे खे बि मिलंदियूं। ज़ोर सर्दी हुजे, अबा सीउ पियो थिए, हिकिड़ो माण्हू चए न बाबा हे निकितो आहे सिज, हाणे न हीअं ॻाइड़ो, बाबा सिज अची, न न न सिज कोन्हे, इहो अलाए छा आहे, इहो काठी जो टुकुरो आहे या ॿी का शइ आहे, ठीकु आहे, इहो नथो मञे सिज खे, बाबा इन में गर्मी अचे, न न गर्मी वर्मी हिन में कुझु कोन्हे, इहो निकिरंदो त इन खे बि फराहत थींदी सीअ खां, भली न मञे। अलाह ताला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं ई फरमायो आहे त रब फरमायो त मां वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ए मुहम्मद असां तोखे हर जहान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। पोइ जेको मञे उन जे लाइ बि रहमत आहे, जेको न मञे उन जे लाइ बि रहमत आहे। जेको तोसां भलो थी थो अचे तॾहिं बि रहमत आहे, ऐं जेकॾहिं तोसां को भलाईअ वारी विख ऐं वाट कदम नथो खणे तॾहिं बि तूं उन जे लाइ रहमत आहे। तॾहिं ईअं थियो जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके मुकरम खां ताइफ विया क़ुरान मजीद ॿुधाइण, अलाह जो पैगाम ॾियण, माण्हुनि खे दावत ॾियण इस्लाम जी। हालांकि उन्हनि माण्हुनि अंजाम कयो त साईं तव्हां असां ॾे अचो त असां तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदासीं ऐं अॻियनि ॿियनि माण्हुनि खे तव्हांजी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, तव्हां सां माण्हू मिलाईंदासीं, उन्हनि सां कचहरी कयो, तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॿुधायो, जेको मञे त वाह वाह। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते वञी पहुता, अबा उन्हनि माण्हुनि सां त मुलाक़ात न कराई, मञियो त कोन, मुहत त न ॾिनो,
महिमानी अञा कोन कई पर पंहिंजे कम वक़्त छोरनि खे चयूं त बाबा मके मुकरम जा उहे माण्हू अथव जेके पंहिंजे इलाहनि ऐं महबूदनि खां फिरियल अथव। छोरनि एतिरी तकलीफ़ पहुचाई, पथर हयऊं, खून वहियो, पेरनि में पियो, जुती पेरनि में सुकी वई खून जे करे। पोइ ॿाहिरि निकिरी जॾहिं जबलनि वटि वेठा वञी त अलाह ताला मलाइक मोकिलिया, जबलनि जा मलकुल जिबाल, जेको जबलनि जा कम कारियूं संभालींदो आहे, उन मलाइक खे मोकिलियऊं। अच्छा अर्ज़ कई त अलाह जा रसूल, अलाह ताला मूंखे मोकिलियो आहे, हिननि तव्हांखे ॾाढी तकलीफ़ पहुचाई आहे, जेकॾहिं अव्हां इजाज़त ॾियो त हिन अक्षबैन 2 जबल आहिनि ताइफ़ जा, इन्हनि खे वठी मां हीअं पाण में हलाईंदुमि जीअं चकी फेराइबी आहे त अंदरि दाणा अन जा पीसंदा आहिनि, ईअं पीही छॾिया ताइफ़ वारनि खे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ खयां मथे, अल्लाहुम्मा हदि क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, अल्लाह मुंहिंजी क़ौम खे हिदायत कर, नथा ॼाणनि। हो पथर हणनि, हेॾो दुआऊं मिलनि, हो घुटा ॾियनि, तकलीफ़ूं ॾियनि, हेॾो दुआऊं मिलनि, हो खिलनि मज़ाकूं कनि निमाज़ ते, अल्लाह जा रसूल दुआऊं कनि त अल्लाह हिननि खे हिदायत कर, अल्लाह हिननि खे सम्झ ॾे। पर जेको माण्हू पाण सम्झ जो दरवाज़ो खड़काए त उनजे लाइ दर खोलंदो न। अबाए मस्जिद जो दर बंदि हुजे अंदरों, माण्हू खोड़ 100 माण्हू टपनि पिया, जेसी ताईं उहे माण्हू पाण दरवाज़ो न खड़काईंदा तव्हां त कोन खोलींदा उन्हनि जे लाइ। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि खड़काईंदो त हिकिड़े खे खोलींदो, जे 100 टपी वञे न खड़काइनि त उनजे लाइ न खोलंदो। अलाह जे हिदायत जे दरवाज़े खे खोले माण्हू खड़काए अचे त रब ताला उनजे लाइ हिदायत जा दरवाज़ा आसान कया आहिनि। फरमाईंदो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर, क़ुरान मजीद असां ॾाढो सम्झण जे लाइ सवलो कयो आहे, पर को नसीहत वारो हुजे। ऐं इन रब जे रहमत जे वॾनि कारनामनि मां रब ताला जी रहमत असांजे लाइ हीअ बि आहे जो अलाह ताला असांजे लाइ 5 वक़्त निमाज़ मुक़ररु कई आहे। सॼी राति माण्हू ग़फ़लत जी निंड सुम्हंदो आहे, निंड में ख़बर ई न पवंदी आहे त छा वियो वापिरियो, छा गुज़रियो, छा थियो, माण्हू सॼी राति निंड पियो आहे। पोइ जॾहिं निंड में उथियो त अलाह ताला फरमाए त हाणे उथी मुंहिंजे बारगाह में अच ऐं मूंखे यादि कर। पोइ अचे थो निमाज़ में तहारत कंदो, पाकाई कंदो, वुज़ू कंदो, अलाह जे घर मस्जिद में ईंदो, अलाह सुब्हानो तआला खे अचे यादि कंदो, अलाह जो क़ुरान पढ़ंदो, हथ खणंदो। इहा अहिड़ी महिल आहे जो जंहिंमें माण्हू जेकॾहिं न अॼुकल्ह जे जीअं शाइरनि माण्हुनि जी ज़िंदगी ऐं हालात था गुज़रनि, जो राति जा 3-3, 4-4 थी था वञनि, अबा गुनाहनि जी बाज़ार घर में लॻी पई आहे, टीवियूं पयूं थियूं हलनि। हाणे त हे मनहूस मोबाइलियूं आहियूं, हिन में इंटरनेटियूं मुसीबतूं आहियूं। जंग में असांखे रोड न ॾींदा, बिजलियूं न ॾींदा, पर इहा ज़रूर ॾींदा त माण्हू खरनि, माण्हू ख़राब थियनि। इंसान खे इंसानियत खां कढी जानवरनि जी हद बि टपाए अञा पोइ ते छॾे अचनि। इंसान त अॻिते हो, सॼी मख़लूक पोयों अथसि, पर एतिरो किराइंस जो जानवरनि खां बि पोइ ते निकिरी वञे अञा। अब जानवर त अहिड़ा गुनाह न कंदा आहिनि न, जानवर त बेग़ैरती जहिड़ा अमल न कंदा आहिनि न, जानवर त बेहयाई जा कम न कंदा आहिनि न। हर जानवर पंहिंजे हिकिड़े ज़िंदगीअ जे मदार चकर में रहंदो आहे। हिलाल जानवर तव्हांजा पंहिंजे चकर में रहंदा, हराम जानवर झंग में वेंदो त उहे पंहिंजे हिकिड़े चकर ऐं मदार में रहंदा। पर इंसान ई आहे जॾहिं उहो हया छॾे थो, ईमान छॾे थो, हिन क़ुरान ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जी मुआफ़क़त छॾे ऐं जॾहिं मुखालिफ़ थो थिए, पासो फेराए थो, अलाह तो फरमाएसि त इन काफ़िरनि सां संगत रखी आहे। नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुठी ॾिनी अथई, मोमिननि जी वाट ऐं दग छॾियो अथई। अलाह तो फरमाए त हाणे जाॾे मुंहुं कयो अथई धिको ॾियोसि, ओ आख़िरी वञी इन पंहिंजे संगत सां गॾु जहन्नम में स्टेशन करे। त अज़ीज़ान गिरामी, इहे सभु मुसीबतूं आहिनि। हाणे न त हक़ीक़त इहा आहे त माण्हू जॾहिं पंहिंजी राति गुज़ारे ऐं इहा गुनाहनि में नथी गुज़रेसि, पंहिंजी निंड आरामड़ो थो करे, इहो ख़्यालु हुयुसि त अलाह कंदो सुबुह जो जाग थींदी, निमाज़ ते वेंदासीं, जॾहिं निमाज़ ॾींहुं पढ़ियईं त अलाह ताला इन जी पूरी निंड राहत ऐं करार वारी ऐं इन जी पूरी राति पंहिंजे सवाब ऐं इबादत में शामिल करे छॾी। छो त होॾो सोमाणी पढ़ी आई, हाणे फजर पढ़ियईं। सोमाणी पढ़ण वक़्तु इहो इरादो हुयुसि त जेकॾहिं रब जीअरो रखियो त फजर पढ़ंदुमि इनशाअल्लाह। जीअं हाणे फजर पढ़ीसीं, अबा अलाह ताला सभिनी खे नसीब कई हूंदी, जेकॾहिं कंहिं न बि पढ़ी आहे त वॾे अरमान जो मौक़ियो आहे। वॾो अफ़सोस अथव जंहिं निमाज़ न पढ़ी आहे, छो त अॼोको हे तारीख़, हे ॾींहुं, हे जुमो, हीअ फजर वरी ज़िंदगीअ में न मोटंदी। छो त हे वई हाणे जॾहिं ॿियो अहिड़ो महीनो ईंदो त उन महीने जो नालो अबा रबी सानी, जमात सानी न हूंदो, उहो रजब महीनो हूंदो। अञा टपंदो त वरी ॿियो शाबान हूंदो, पोइ रमज़ान हूंदो। पर मथे साल जेकॾहिं जमात सानी जो इंतज़ारु कंदो त पोइ 1441 साल न हूंदो, उहो 1442 हूंदो। साॻा अंग न थींदई जो इहो साॻो ॾींहुं मिलई तोखे, इहो टपी वियो सही अॻिते। त अॼोको वक़्तु, अॼोकी महल इहा वरी न मोटंदी। जे फजर जी निमाज़ पढ़ीसीं त अल्हम्दुलिल्लाह, जे न पढ़ीसीं त वॾो अरमान आहे।
पर वरी बि हीअ अलाह ताला जी बाझ ऐं महिरबानी आहे ऐं पंहिंजे पाक पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी मोहबत अथसि जो असांजे लाइ वरी बि गुंजाइश रखी अथई त माना मुंहिंजे सॾ खे तो न कई आहे सुबुह न आयो आहे निमाज़ ते फजर ते ॿिए परीअ ते टे परीअ ते सांझीअ ते सुभाणीअ ते पर जे हाणे बि मोटी अचे मुंहिंजे आॾो अचे बारगाह में चओ त रब मां ग़लती आहे त मां जेका निमाज़ूं छॾियूं आहिनि मूंखां कज़ा थी आहे इहो मुंहिंजो ॾोह आहे अलाह मूंखे इहो ॾोह माफ़ कर ऐं मां हाणे इहे अदा थो कयां मुंहिंजो क़बूल बि कजांइ निमाज़ सां गॾु निमाज़ अॼोकी सां कालोकी अॼोकी सां 3 ॾींहंनि वारी अॼोकी सां परोकी गॾु पढ़ाईंदो पढ़ंदो अचे अलाह तो फरमाए त इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अलाह तो हड़ माफ़ करे छॾियोसीं अञा मथो इनाम ॿियो छड़ो हड़ माफ़ थियणो न अलाह ताला तो फरमाए त हाणे इहो माण्हू सुधरियो बेनिमाज़ी हुयो निमाज़ी थी पियो चई साईं निमाज़ी थी पियो कूड़ ॻाल्हाईंदो चई छॾे ॾिनई बेहयाई पुछड़ाई हे गंदगी संदगी वेठो शहर जो वञे माण्हू अलाए केतिरी पुठार खे गुनाहनि जी ॿधी चई साईं छॾे ॾिनई हाणे इस्लाह कई अलाह ताला तो फरमाए थो इलाही कयो युबद्दिलुल्लाहु सय्याति हसनात हिन जी पोइ ज़िंदगी तौबा जे करे सॼी दोस 5 साल 10 साल 15 साल 20 साल गुनाह कया अथई जी साईं गुनाह कया अथई अलाह फरमाए इहो रिकॉर्ड धोई सॼो अछो कयोसि सॼा पना अछा थी विया हाणे पना जो अछा हुजनि अबा हे क़ुरान मजीद आहे न हिन जा पना अछा हूंदा चवंदो यार हिन जा अखर अलाए कंहिं ड्राए छॾिया आहिनि अल्लाह फरमाए थो बाने जो रिकॉर्ड ॾिसी त पोयों हिन जो ज़िंदगी जा 20 साल जा 40 साल जा पना ख़ाली थी विया अथसि जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं ॿियनि उम्मतुनि जे आॾो अमालनामो खोलंदुसि पोइ चवंदासीं अशराफ कोन आहे तौबा खां पोइ तो अलाह ताला तोखे साफ़ कयो आहे अलाह तो फरमाए थो इलाही युबद्दिलुल्लाहु सय्याति हसनात इहे सभु बुरायूं हटाए इन जा इहे झंग कढी इन में तव्हां इन जी नेकियूं ऐं भलायूं पोखे छॾियोसि अलाह ताला एॾो बाज़ारो महिरबान ऐं असां वरी एॾा बदबख़्त जो पुठी ॾेई हलिया वञूं मस्जिद में बांग अचे अल्लाहु अकबर अबा अलाह को वॾो को आहे अलाह जहिड़ो को आहे न आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जो तो कलमो पढ़ियो आहे कलमे शहादत सभिनी जो ईमान आहे न अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इहो सभु असां पढ़ंदा आहियूं ईमान जो कलमो आहे सभिनी जो पढ़ियल आहे जॾहिं इन बांग जे मीनारे में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह तो चई ॿुधाए त तोखे तुंहिंजो ईमान यादि ॾियारी की न ॾियारी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह तो अचे तोखे यादि ॾियारी त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तो कलमो पढ़ियो आहे तूं उन जो उम्मती आहे उहो तोखे यादि थो ॾियाराई त माना अलाह तुंहिंजे मथां निमाज़ फर्ज़ कई आहे हय्या अल सलात निमाज़ ते अचो बांग जी माना हय्या अल फलाह निमाज़ ते अचजो हिते कामयाबी थींदई अल्लाहु अकबर अल्लाह वॾो अथई अल्लाह वॾो अथई ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह सां को शरीक न आहे तूं मतां दुनिया खे अल्लाह जे हुकुम सां शरीक करे तूं ज़मीन जे कम ते वञे थो अलाह जे सर ते नथो अचे दुकान ते वेहे थो अलाह जे सर ते नथो अचे तूं मजलिस ओताक पंहिंजी बैठक में वेठो आहे अलाह जे सर ते नथो अचे घर सुतो पिया चादर ताणियूं मथां अलाह जे सर ते नथो अचे तूं दोस्तान संगत कचहरी में हलियो थो वञे अलाह जे सर ते नथो अचे पंहिंजे साइकिल स्कूटर गाॾीअ सवारी ते चढ़ियो हलियो थो वञे हेॾो अलाह जो सॾा नथो अचे ख़बरदार ला इलाहा इल्लल्लाह अलाह सां को शरीक न अथई तंहिंजे करे हिन दुनिया खे अलाह सां शरीक न कर इन जो मतिलबु आहे त जेको माण्हू अबा अलाह जे सॾ खे छॾे दुनिया जे कमनि में लॻी थो वञे या निंड आराम में लॻी थो वञे या कचहरी कुझु बि करे थो हेॾे न आयो न अलाह तो फरमाए थो मां सां शिरक करे विधो बाबा निमाज़ जेको नथो पढ़े इहो मुशरिक अथव क़ुरान मजीद जी फतवा आहे अकीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन निमाज़ जा पाबंद थियो मुशरिक न थियो छो त मर्द हुजे चाहे औरत हुजे निमाज़ नथो पढ़े त इहो मुशरिक आहे छो त निमाज़ छो नथो पढ़े अबा ज़मीन जे कम जे करे छो त असां ज़मीन वारा कचे जा माण्हू आहियूं न ज़मीन जे कम जे करे त इन ज़मीन खे तरजीह ॾिनी अलाह जे हुकुम खे पोइ ते कयईं हाणे ॿुधायो त ज़मीन प्यारी कई न कंहिं खऊं अलाह खऊं पोइ हाणे ॿुधायो त इन खां वधीक मुशरिक खे अञा को बबरो जो बुढो ॾेखारियोसि था ज़ुल्म जो शिरक करे छॾियईं ज़मीन जो कमु अथसि दुकान अथसि ओताक अथसि निंड आराम अथसि निंड आराम त थी नफ़्स जी ख़्वाहिश दोस्तनि सां कचहरी थी नफ़्स जी ख़्वाहिश खाधो पीतो खाइण पीअण नफ़्स जी ख़्वाहिश हालांकि अलाह ताला केॾी बाज़ ऐं रिआयत कई आहे हिकिड़े माण्हू खे बुख लॻी ॾाढी ज़मीन तो मोटी आयो घर भरिसां अथसि मस्जिद जी अचे वेठो त जे आॾो मानी रखियोसि हाणे बुख ॾाढी अथसि हेॾो कन ते आवाज़ वियुसि तकबीर जो अलाह अकबर अलाह अकबर अलाह अकबर अलाह अकबर तकबीर थी लॻे निमाज़ जी अलाह जा रसूल था फरमाइनि त बुख ॾाढी अथई हाणे मानी खा पोइ वञी निमाज़ ते पहुच इजाज़त ईअं न कबो जो रोज़ानो ॾिसां त 8 बजे निमाज़ आहे त मां 8 में 5 मिंट हुजां त मानी खणी वियां न ईअं न इत्तेफ़ाक़ थी वियो तोसां हाणे तूं अचे वई घर बुख बि तोखे लॻी घर चई त मूंखे मानी ॾियो मूंखे बुख लॻी आहे तुंहिंजे आॾे रखूं हेॾो तकबीर थो ॿुधई अलाह जो रसूल मोकल थो ॾेई त वेही मानी खाई पोइ निमाज़ ते अचिजांइ जे तोखे उज़ुर बहानो आहे त अलाह ताला ईअं माफ़ थो करई पर जे न थई त सॼी ज़िंदगी इहा निमाज़ माफ़ न थींदई इन जमात जो तोखे हुकुम कॾहिं बि माफ़ न थींदुई
ऐं अहिड़ी तरह मर्द हुजनि चाहे घर में औरतूं हुजनि, घर जा कमकार आहिनि, रंध पचाव आहिनि, ॿारनि बचनि जी ख़िदमत आहे, घर जूं सफ़ाइयूं आहिनि, ॿिया कई कम आहिनि, इन्हनि कमनि खे चइबो त पोइ हिते थियो अॻ में अलाह जो सॾु आहे, अलाह जो सॾु पूरो कर। छा हे सॾु? ज़िंदगीअ कमनि न छॾियो आहे, रंध पचाव न छॾियो, टोपनि टगनि न छॾियो, ॿारनि बचनि जी ख़िदमत न छॾियो, लटनि कपिड़नि धुलाई सुलाई न छॾियो, इहे सभु कमकारियूं ज़िंदगी चंबड़िया था अचनि, पर इहे कलाकनि जा कलाक कंदा आहियूं। निमाज़ में त कुल 5-10 मिंट लॻंदा आहिनि, अलाह जे सर ते कुल 5-10 मिंट लॻा, ॿिए पहिरीं ते 5-10 मिंट लॻा, सांझी सोमानी ते कुल 5-10 मिंट लॻा, गॾाए त सॼो हिकिड़ो कलाक बि मस थींदो 5 निमाज़ुनि जो। 23 कलाक निंड कर, कम कर, जेको वणई सो कर, हिकिड़ो कलाक रुगो सो बि 5 किस्तनि में अलाह जे आलो अचे सजदो ॾे, उहो मर्द हुजे चाहे औरत ॾे, न ॾे त अलाह ताला जो बाग़ी आहे। जे सजदो नथो करे त अलाह जो बाग़ी आहे, पोइ इहा बग़ावत ॾाढी ख़राब थींदी, इहा बग़ावत ॾाढी ख़राब थींदी। साईं अलाह सुब्हानो तआला थो फरमाए क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा माण्हू हूंदा, छो त अलाह ताला थो फरमाए त असहाबुल जन्नत, जेके जन्नत वारा माण्हू हूंदा, उन्हनि जी करार जूं जायूं, उन्हनि जूं बैठकूं, उन्हनि जूं ओताकूं अलाह ताला क़ुर में तारीफ़ ॿुधाई आहे। अलाह सुब्हानो तआला थो फरमाए त वबताइनुहा मिन इस्तबरक, उन्हनि जूं जेके असां जायूं ठाहींदासीं, बैठकूं, उहे बादशाहनि जे तख़्त वांगुरु हूंदियूं, ऐं उन्हनि जा जेके पथरनियूं ऐं वेहाणा टेकुनि जा हूंदा, उहे आलीशान पट जा हूंदा, साए पट जा, रेशम पट बाबा, जेको असां ॾिठो बि न आहे हिते अॼुकल्ह। ऐं अलाह थो फरमाए त वहुल्लू असाबिर मिन फिद्दा, ऐं उन्हनि खे कंगण सोन जा, चांदीअ जा ऐं पटा पाराईंदासीं। बादशाह जीअं हूंदा हुआ पुराणे ज़माने में, अलाह थो फरमाए, पर बादशाह जे तसवुर में ई न ईंदो। बादशाह हूंदो हिकिड़ो न, उते हर जन्नती बादशाह हूंदो पंहिंजी जाइ ते। अलाह थो फरमाए हिते विहारींदासीं, पोइ हिक ॿिए जे आॾो थी वेंदा, पोइ कचहरियूं कंदा, पोइ कचहरियुनि में यादि ईंदो त यार ॻोठ जो फिलाणो माण्हू यादि अथव, या शहर हलंदासीं त फिलाणो माण्हू यादि आहे, पाड़े जो फिलाणो माण्हू यादि आहे, काथे आहे? पोइ पुछंदा त रब काथे अचो त उते साईं हिन जो हुकुम हलंदो। अब हिते जेको असां हींअर हिन हिते वेठा आहियूं न मस्जिद में, इहो अलाह जे हुकुम ते आया आहियूं। रब थो फरमाए त दुनिया में तो मुंहिंजे हुकुम ते जी चई, जी मुंहिंजा रब, असां त तुंहिंजा बाना आहियूं, तुंहिंजे हर हुकुम ते जी आहे इनशा अल्लाह। रब फरमाए त तो मूंखे जी कई, हाणे अॼु हुकुम आहे, तूं चओ त मां जी कयां तोखे। केॾी वॾी इज़त आहे। तंहिंजे करे अलाह ते एहसान कोन्हे, हे भलाई पाण सां करणी आहे जेको अलाह जे घर में अचिणो आहे। पोइ उते अलाह ताला खे अर्ज़ु कंदा त रब असांखे दुनिया में माण्हू हूंदा, दोस्त हूंदा, पाड़ेचा हूंदा, मिट हूंदा, संगत हूंदा, के नंढेरा के वॾेरा, उहे नज़र नथा अचनि। अलाह फरमाईंदो त ॾिसंदव? जी साईं ॾिसंदासीं। अलाह मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो त दरी खोलियो, दीवार हूंदी, दीवार में हीअं जो दरी परे कंदा त परियों जहन्नम नज़र ईंदो बा, ॾिसंदा त उन जहन्नम में माण्हू बीठा आहिनि। अल्लाह अकबर, सुञाणींदा हर कंहिंखे, अरे हे फलाणो, हे फलाणो, हे फलाणो, हे फलाणो। पोइ चवंदा त यार तव्हां दुनिया में त ॾाढा सियाणा हो, हे कम, हे कारियूं, हे पोखूं, हे धंधा, हे हुनर, हे बिजलियूं, हे सामान, सभु असांखे वेठा सेखारींदा। त कचे जा माण्हू कुझु न कयो, मरी वियो झंग में भेणा, रुगो तव्हां न पढ़ियो न कढ़ियो, असांखे तव्हां दुनिया सेखारींदा हो। तव्हां पंहिंजो पाण खे ईअं सम्झंदा हो त मथे हवा में था उॾो, असां गप में था घुमूं। हे छा थियो अॼु? तव्हांखे तव्हां लेखनि लखनि ऐं किरोड़नि जा हिसाब कंदा हो त हुन में पाईअ जो धोखो न खाईंदा हो। हिते एॾो वॾो धोखो अचे वेठो, हीअं जहन्नम जी खॾ में वञी किरिया आहियो। क़ालू मा सलककुम फी सक़र, हे चवंदा आहिनि त तव्हांखे जहन्नम में कहिड़ी शइ उछलियो? हदीस शरीफ़ में तो चए त उहे माण्हू उते जहन्नम में पंहिंजे ॾुखनि में एॾो रहंदा जो हे जेको पाणी वहंदो अखियुनि जो न, हितां ईअं नार ठही वेंदनि पाणीअ जा, जीअं जबल में सदियुनि जा सदियूं मींहं नदियूं आहियूं आहिनि न, त उते पथरनि में ईअं घारा ठही विया आहिनि, ईअं मुंहं में पाणी जा घारा ठही वेंदनि। पोइ उते चवंदा त लम नकुम मिनल मुसल्लीन, उहा दा बदबख्ती, कम बख्ती, निमाज़ न पढ़ी सही। वलम नकुम नुतइमुल मिस्कीन, ग़रीबनि मिस्कीननि खे अलाह जे नाम ते टुकुर न खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नख़ूद मअल ख़ाइज़ीन, बेहयूं, बुछड़ायूं, बकवासूं, ड्रामा, फिल्म, गंदियूं कचहरियूं, हीअं जो वेठा सांझी खाऊं त अधु राति थी वई, हिकु ॿ टे टे थी विया, चारि चारि थी विया। मां तॾहिं थो ॿुधायां त अब्बा, जे क़ुर शरीफ़ जे हीअं ऐनक मूं ॾिसो न त तव्हांखे जहन्नम हीअं अखियुनि सां नज़र ईंदो दुनिया में। पर अफ़सोस न थियो, असां अलाह जे सचे कलाम ते बेतबार नथा कयूं। पाण कूड़ा हूंदासीं त क़ुर मथे ते खणी ॿिए खे एतबार ॾियारींदा आहियूं। अबा एतबार नथा करे, अबा तो चोरी कई आहे सॼी, अबा मां न कई आहे, अला न तो चोरी कई आहे, बाबा तूं टपियो हुई त तंहिंजे करे हीअ शइ तूं मुंहिंजी खणी विया, अबा हे अलाह जो क़ुर मथे ते मां चोरी न कई आहे। हाणे जे चोर बि हूंदो न त मुस्लमान चवंदा सदा सचो आहे, हल
इहा तोखे ख़बर आहे त हे क़ुर एॾो सचो आहे जो कूड़ो बि इहो क़ुर खणंदो आहे, माण्हू चवंदा त मां अखियुनि सां ॾिठो आहे पर क़ुर खणी वियो आहे त क़ुर सचो आहे मां बसि कई। ईअं चवंदा आहियूं की न चवंदा आहियूं? सम्झूं था न सचो आहे, पोइ छो नथा इन मां ॾिसूं असां?